राजा अज जड़ो कर दुखनी बुखुन जा सभई दरिया पार करे पंहिंजी मंजिल ते पहुतो आया। राजा अज तोखे पंहिंजी कुंवार जे रूप में ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां। तू ॻाल्हाए कोन थी, ॻाल्हाए ऐं मूंखे सुणाए त तोखे ख़ुशी थी आहे कि न? हाँ माणिक, मूंखे भी जाम खुशी थी आहे। पर माणिक, मुंहिंजी अम्मा किथे आहे? तुंहिंजी अम्मा भी हाणे हिते पंहिंजे घर आहे। उत हाणे कुॼा रखियो आहे, जो उत रहंदी। हाणे तूं तुंहिंजी अम्मा जो खुटको न कर। तुंहिंजी अम्मा खे भी हाणे आउं पियो खाराईंदसि। आंखे मुंहिंजी अम्मा जी पारत हुजे। राजा तुंहिंजी अम्मा मुंहिंजी अम्मा आहे। बस हाणे तूं मुंहिंजो उल्को न कर। हाणे सभई लुड़ लही वेंदा। राजा हाणे आउं होड़े ते भी कीन वेंदुसि। हाणे सॼो ॾींहुं वेठो तोखे ॾिसंदुसि। जेकॾहिं मूंखे एॾो ॾिसंदे त तुंहिंजी दिलि भरिजी वेंदी माणिक। पोइ त तूं मूंखे छॾे होड़े ते हलियो वेंदे।